समूरा के नाल समूरा सिंसान ना इंसाफियो सिंसान ना इंसाफियो मुझी सिंध जा वारसो मुझा उहे साथी जेके सखर खां ताईं अॼु सेकेंड लास्ट डे ते पंहिंजे आख़िरी हथु पहुता आहिनि जितां वरी सुभाणे आख़िरी सफ़र शुरू थींदो जसू जे हर उन कारकुन खे जे सखर खां ऐं ॿियनि रस्तनि तां पंधु कंदे ताईं पहुता आहिनि सच पुछो जेतिरियूं मोहबतूं जेतिरो प्यारु जेतिरो उत्साह असांखे सॼी सिंध मां मिलियो ओतिरो ई प्यारु असांखे कराची जे वकीलनि मिलियो सच पुछो त असां ईअं था सम्झूं त ॼण असां हिकु जे ख़ौफ़ खे शिकस्त ॾिनी अॼु उहो ख़ौफ़ दूर थी ज़मीन में गरक थी वियो आहे ऐं 32 असांजे सवालनि ते असांजे ज़हन में सवार थी वई आहे जेका असांखे ख़तमु न थी सघंदी ऐं साईं जीअं जो कॉल आहे त मुंहिंजा कारकुनो पाण मां ख़ौफ़ ऐं लालच ख़तमु कयो ॾिसो तव्हां किथे था पहुचो बाक़ी अॼु असीं महसूस था करियूं अॼु असां ख़ौफ़ खे शिकस्त ॾेई उते पहुता आहियूं जिते असांखे असांजे रेबर पहचान ते चाहियो अॼु उते असीं पहुची चुका आहियूं हे ॾींहं यकीनी तौर ते पंधु हलियासीं पेरनि खे कुझु तकलीफ़ूं थियूं पर सिंध तुंहिंजा सूरज पेरनि जी तकलीफ़ अलाही न थिए तुंहिंजे तकलीफ़ जी ॻाल्हि असांजे सिरनि जी का क़ीमत कोन्हे आई जेकॾहिं इहो शहर त हुजनि सिर घणा त वारे वारे वॾा सिंध उहा धरती आहे जंहिंजे लाइ घणा ई सिर ॾिजनि तॾहिं थोरा हुजनि सो अॼु आख़िर वरी बि तव्हां समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं समूरनि दोस्तनि खे अपील आहे सुभाणे 12 बजे हिते गॾिजो त हिक ॿिए खे भाकर पाए ऐं प्रेस क्लब ते पुॼूं ऐं जॾहिं प्रेस क्लब ते तव्हां बिना तंज़ीमी फ़र्क़ जे बिना के लालच जे रुॻो इहो सोच रखी अचो त सिंध असांजी माउ आहे उनखे असांखे बचाइण लाइ वञूं पिया इहो जज़्बो रखी तव्हां प्रेस क्लब ते असां सां गॾु हलंदो यकीनी तौर ते साम्राज्य जूं साज़िशूं पोइ अचंदियूं ऐं तव्हां कामयाबु थींदा ईअं जीअं तव्हां कमू शहीद वटि गॾु थिया हुआ ईअं जॾहिं तव्हां करे स्टार गेट ते गॾु थिया हुआ जीअं सिंध महाराज सॾ ते तव्हां प्यारी जा जहाज़ जॾहिं इस्तलाह के नंबर हुआ नुक़सान पुटो आई उहो वापसि वरी उहे जहाज़ वापसि विया अवां जी कुवत आॾो हुकूमतूं मजबूर थी वियूं ऐं यकीन जेके सुभाणे बि गॾु थिया त हुननि खे ओड़ो मोटलनि जी उहो ईअं ई जवाबु ॾींदा त असीं केनाल बि नथा ठाहियूं असीं जेको फौज खे ज़मीनूं नथा ॾियूं इन हित सां तव्हां सभु सिंध बचाइण लाइ सुभाणे गॾु थींदा महिरबानी जीअं समूरे आख़िर में हिकु भेरो वरी समूरनि बिरादर तस्दीनुनि जो वकील भाइरनि जो जिन बि असां 4 कदम खयां जिन मोहबत मिलियूं उन्हनि समूरनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं वाइदो था कयूं त जेकॾहिं हिन सिंध जे इश्क में असांजो सिर जो एॾो तमामु हल्को वज़न हूंदो असांखे इन खां वधीक ॿियो कुझु नथो खपे महिरबानी जीअं शुरू काने का तारीफ़ में वेर सवादी वाह मता सोचो सा मता मोटो मांगता मानवारा मुझे जीएसएम कॉलोनी आयोजा चेयरमैन मोहतरम अकरम शेरपुरी साहब वहीद सिंधी साहब विकास जो मरकजी सदर असद सिंधियार साईं खादम चांडियो अली उमराणी जीएमएस काउंसिल जो मेंबर डॉक्टर ज़ुल्फ़ार गौर ऐं हिन मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं अधिकरण निज़ामाणी बुशरा अबो ऐं मलीर बार जा दोस्तो कराची बार जा दोस्तो भाई मोहम्मद खान शेख आकिब राजपुर तेर अंसारी असगर नारेगो उमेर ऐं ॿिया दोस्त जेके हिते मौजूद आहिनि असां तहे दिलि सां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जेके असां सां पंधु करे हिते पहुता आहिनि अॼु 22 फेब्रुआरी आहे असांजो मार्च सुभाणे 23 फेब्रुआरी ते हिन बलोच पुल खां निकिरंदो ऐं कराची प्रेस क्लब ते पहुचंदो असां तव्हां सभिनी दोस्तनि खे सिंधी क़ौम खे इहा अपील था कयूं त 23 फेब्रुआरी ते सुबुह जो 1 बजे हिन जेको बलोच पुल ते गॾु थियो त गॾिजी हितां प्रेस क्लब ते हलंदासीं असांजे हिन लॉन्ग मार्च जा मुख्य मुतालबा आहिनि सिंधु दरिया ते जेके छके नाल ठाहे सिंध खे सुकाइण जी साज़िश कई थी वञे हुनजे ख़िलाफ़ ऐं ॿियो जेको सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं पंजाबी फौजनि में ऐं पंजाबनि में विरायूं पियूं वञनि उनजे ख़िलाफ़ ऐं सिंध में वधंदड़ धारी आबादकारी
जंहिंमें अफ़गानी पंजाबी हथ वठी सिंध में आवाज़ करे असांखे अक़लियत में जेका तब्दील करण जी कोशिशि कई थी वञे हुनजे ख़िलाफ़ ऐं सिंध मां जबरी तौर खंबे गुमकियल सईद अयूब कांदरो सुहेल रज़ा भट्टी एजाज़ गाओ पठान खान ज़ोरानी समेत ताज़ो आमिर उमरानी एडवोकेट खे खंबे गुम कयो वियो आहे। असां चऊं था त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे हिकदमि आज़ादु कयो वञे। उन खां अलावा सभिनी वॾनि मज़हबी इंतिहा पसंदी ऐं तालीमी इदारनि में फोर्स सिटी जेका मुदाख़लत आहे उनजे ख़िलाफ़ असांजो हे मार्च जेको 28 जनवरी ते सखर खां शुरू थियो हो ऐं अॼु 22 जनवरी ते असां हिते बरोज़ पुल जे हेठां बीठा आहियूं ऐं सुभाणे 23 फेब्रुआरी आहे। सुभाणे 23 फेब्रुआरी ते असां सिंधी क़ौम खे अपील कंदासीं त अचो लखनि जी तादाद में गॾु थी ऐं हितां गॾिजी प्रेस क्लब ते हलूं त जीअं पाण पंहिंजो वतन ऐं पंहिंजी क़ौम बचाए सघूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। असांजे हिन प्रोग्राम में ये तारीख़ जो चेयरमैन सुरेश सिंधी साहब भी बीठो आहे। असां उनजा बि शुक्रगुज़ार आहियूं। हिते जेके साहबी दोस्त सियासी समाजी वर्कर आया आहिनि असां उन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। हे सिंध जो केस आहे, सिंध जी जंग आहे जेका तव्हां ऐं असां सभिनी खे गॾिजी वेहणी पवंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। आख़िर में इहो ई चवंदुसि जेको वेंदे मारियो वेंदे हिन धरतीअ तां वारियो वेंदे दोदा तुंहिंजो साथ वेंदो पर माण्हूअ जो वेसाह न वेंदो। आख़िर में महाराणनि जो जवाबु ॾींदो सिंधी मुहाजिर भाई भाई, सिंधी मुहाजिर भाई भाई, सिंधी मुहाजिर भाई भाई। मलीरकोट खां असां पंध में आयो ऐं हिन जोश हिन विलविले ऐं जज़्बे खे ऐं सिंध दोस्त वकीलनि जो जेको पुरवकार इस्तक़बाल वकीलनि जे तरफ़ां अॼु मांझांदो बि करायो वियो आहे त तव्हां कीअं था ॾिसो हिन सॼे माहौल खे ऐं तव्हां पंहिंजो तारुफ़ बि कराईंदा। साईं मुंहिंजो नालो अली असगर नारे जो एडवोकेट हाई कोर्ट आहियां। ऐं असल में मुंहिंजो थोरो कोन्हे क़ौमी कारकुन रहियो आहियां। लती संगत बारड़ा संगत उन खां वठी करे ऐं क़ौमी तहरीक लॻातार रहियो आहियां। जी हा। ऐं तमामु सॼी ज़िंदगी जी जदोजहद में असां गुज़ारी आहे। मां जहिड़ा जाम कयल आहिनि पहिरीं त हीअ असांजी ज़िंदगी पहुचो मसइलो आहे। ऐं जस ॾियां थो जसकम हारी सर खे जेको हीअ तमामु मुसलसल जेके नौजवान असांजूं न्याणियूं बुढ़ा ॿार सभु जेको जदोजहद कनि पिया असां वकीलनि ते क़ौमी फ़र्ज़ु हो त असां हिन खां शाला बचर आहियूं। हिन खां पहिरीं बि असां वकील गवर्नर हाउस जे अॻियां प्रोटेस्ट एहतजाज करे चुका आहियूं। 2 टे मुज़ाहिरा कया आहिनि। रिसेंटली 2-4 ॾींहं पहिरीं असां हाई कोर्ट में अंदरि बि मुज़ाहिरो कयो आहे इन्हनि आम ॿिनि इशूज़ ते ज़मीनुनि ते ऐं पाणी ते छाकाणि त इहो असांजो जियापो आहे त इस्टेब्लिशमेंट जे असां अॻे ललकारंदा रहिया आहियूं त तव्हां इहो कब्ज़ो न कयो। ऐं सम्झां थो त मुंशी इब्राहिम जेको चयो आहे मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारित सां गॾु धारे में असांजा देसी दलाल जेके आहिनि उहे हिन वाक़े में इन्वॉल्व आहिनि। ऐं आउं चवंदो आहियां त मुस्लिम लीग गद्दारी जेकी आहे उहा सॼे सिस्टम में इन्वॉल्व आहे। उहा माण्हू खे जेको आहे हिते कब्ज़ा कराए पई थी ख़ाली महज़ इक़्तिदार जे करे पंहिंजे पुट खे वज़ीरात थियणु चाहिनि था। पर सिंधी माण्हू असां वकील जेके आहियूं आख़िर ताईं गॾु असां गॾु हूंदासीं। ज़िंदाबाद।